सी कि गवर्नमेंट सिंध से टैक्स करने गई थी। हमारी कोशिश हमेशा ये रही है कि हम जो हैं वो अपने जो एसोसिएशन के मेंबर्स हैं जो सी के प्लेटफॉर्म में यहाँ इकट्ठे हुए हैं, बात उनकी ऊपर होगी, गवर्नमेंट के नीचे होगी। ये हमारी रही है बात। और ये सिंध गवर्नमेंट समझ रही है कि हम खैरात मांगने आए हैं। सिंध गवर्नमेंट समझे थी असां खैरात वठण आया हूँ, असां उन्हनि जा प्रोपोजल रिजेक्ट करे आया हूँ। असां प्रोपोजल रिजेक्ट कया आहिनि, हो असांखे खैरात ॾियण जी मूडम हुया न, कॾहिं बि न। जेके जेन्युइन डिमांड आहिनि उहे सिंध हुकूमत खे अॼु सुभाणे मञणियूं पवंदियूं ऐं सिंध गवर्नमेंट खे गोॾा खोइणा पवंदा। उनजे करे मां वरी बि तव्हां मैसेज ॾियां थो, मां हुते बि चई आयो आहियां DIG SP मिनिस्टरनि खे, चीफ सेक्रेटरी ऐं कमिश्नर खे, त असां मूव कंदासीं, जेका कुवत इस्तेमालु करणी अथव कयो, डट के फेस कंदासीं। हाणे बि सिंध पुलिस खे चवां थो, वंगार कंहिंजी न वहिजो, वंगार न वहिजो। तव्हां हंड्रेड्स में, असां थाउज़ेंड्स में सम्झो था त ॾाढो केरु हूंदो। उन करे मुंहिंजा दोस्तो पुरअमन सभई ज़िम्मेवार गवर्नमेंट जा मुलाज़िम पुरअमन ऐं उनजे करे तव्हां मूव थींदो सीएम हाउस जी तरफ़ हलंदासीं, हुते हलंदासीं। सीएम हाउस असांजो आहे, सीएम हाउस असांजो आहे, उते अवामी नुमाइंदो आहे। असां उते को उनखे ठाहिण नथा हलूं, उते रड़ करण नथा हलूं त तव्हांजी हुकूमत में जमहूरी हुकूमत जी दावा कंदड़ माण्हू तव्हांजे साम्हूं हीअ शर्त उते धरणो हणी वेही रहंदासीं। जेकॾहिं का ताक़त जो इस्तेमालु, का रुकावट थिए थी, कुझु बि थिए थो, शेलिंग थिए थी, वाटर कैन जो इस्तेमालु, छिड़ो छड़ न थीजो। जे परे थी वञो त वरी बि वापसि प्रेस क्लब पहुचजो। हे मैदान न आहे छॾिणो, हे मैदान न आहे छॾिणो। फर्दर जो लाइमल पोइ थींदो, तव्हांजी क़यादत अॻियां, तव्हां पुठियां। असां सीएम हाउस तरफ़ हिन रूट सां मूव कंदासीं। नारे हैदरी।